सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आमना जो लाल मुस्तफ़ा आमना जो लाल मुस्तफ़ा आमना जो लाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा। अर्श जंहिंजा पेर पियो चुमे 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 साहिबे कमाल मुस्तफ़ा साहिबे कमाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा। आमना जो लाल मुस्तफ़ा सूंह जंहिंजे दरजिया ग़ुलाम सूंह जंहिंजे दरजिया ग़ुलाम सूंह जंहिंजे दरजिया ग़ुलाम सूंह जंहिंजे दरजिया ग़ुलाम साहिबे जमाल मुस्तफ़ा साहिबे जमाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा। आमना जो लाल मुस्तफ़ा जंहिंजी शान में सॼो क़ुरान जंहिंजी शान में सॼो क़ुरान जंहिंजे शान में सॼो क़ुरान जंहिंजे शान में सॼो क़ुरान एॾो ख़ुशि ख़िसाल मुस्तफ़ा एॾो ख़ुशि ख़िसाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा। आमना जो लाल मुस्तफ़ा नूर आ बशर जो बिया 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 आहे बेमिसाल मुस्तफ़ा आहे बेमिसाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा। आमना जो लाल मुस्तफ़ा जंहिंजो को जवाब ही ना 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 अहिड़ो आहे सवाल मुस्तफ़ा
अहिड़ो आ सवाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा आमना जो लाल मुस्तफ़ा दिल में रख यकीन जाने थो 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 शौक सारो हाल मुस्तफ़ा शौक सारो हाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा आमना जो लाल मुस्तफ़ा आमना जो लाल मुस्तफ़ा आहे लजपाल मुस्तफ़ा